कराची प्रेस क्लब जी नई मेंबरनि लाइ प्लाट जी कंप्यूटराइज़ बिल्डिंग जी तक़रीब मुनक़द कई वई। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी ख़ुसूसी महिमान तौर शिरकत कई। कराची प्रेस क्लब जी सदर ऐं सेक्रेटरी असलम ख़ान आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। सईद नासिर हुसैन शाह जो ख़िताब कंदे चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी विज़न मुताबिक़ सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून, सूबाई वज़ीर सईद गनी, मुंहिंजी ऐं सभिनी काबीना जी मेंबरनि जी महिनत सां हिन नतीजे ते पहुता आहियूं। हिन चयो त कराची प्रेस क्लब जी जिन मेंबरनि खे प्लाट अलाउड थियनि पिया, कोशिश कंदासीं त उन्हनि लाइ तमीर लाइ बि हुकूमत मिली जोड़ींदासीं। नासिर हुसैन शाह चयो त अॼुकल्ह टेक्नोलॉजी ज़रिए मौसमी तब्दीलियुनि खे ॾिसंदे घर फौरी तौर ते ठहण मुमकिन थी विया आहिनि त का अहिड़ी हुकूमत मिली जोड़ी वेंदी। हिन चयो त हैदराबाद प्रेस क्लब जी मेंबरनि लाइ बि प्लाट ॾिना विया आहिनि, उन्हनि जी बि तकरीब थियण वारी आहे। हिकु सवाल जी जवाब में नासिर हुसैन शाह सिंध जी विरागी जे ख़िलाफ़ आहियूं, जिते पाकिस्तान मुखालिफ़ नारा लॻंदा उते गिरफ़्तारियूं थींदियूं। कराची प्रेस क्लब जी मेंबरनि खे जिन खे प्लाट अलाउड थिया आहिनि उन्हनि खे मुबारक पेश कयां थो। नासिर हुसैन शाह सईद गनी परंदाज़ी जो इफ्तिताह कयो, जंहिंसां मेरिट सां कराची प्रेस क्लब जे मेंबरनि जा प्लाट नंबर निकिरणु शुरू थिया, जॾहिं त कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट दस्तूर जी सदर नसरुल्लाह चौधरी ऐं गवर्निंग बॉडी जे मेंबर पिणु प्लाटनि जी कंप्यूटराइज़ बिल्डिंग परंदाज़ी जो हिसो बणिया। फाजिल जमीली साहब, मोहतरम असलम खान साहब, डीजी एनडीए उमरो साहब और सभी काबिल इज़्ज़त व एहतराम सीनियर सहाफ़ी दोस्तों, बुज़ुर्गों, भाइयों और मेरी बहनों, फैमिलीज़ भी यहाँ पे मौजूद हैं, सबको अस्सलाम वालेकुम।